एक अड़े शहर की कहानी जैसी तारीख़ हज़ारों साल पुरानी। इन शहर ते 8 हुक्मराननि हुकूमत कई, जै सरज़मीन ते कदे मुगलिया सल्तनत भी कायम हुई। सन 1955 जो दौर हो जॾहिं ही आज़ाद रियासत हुकूमत पाकिस्तान में शामिल थी। ऐं अॼु उहा रियासत खैरपुर ज़िलो जे नाले सां मशहूर आहे। सिंध सूबे जो अहम ऐं तारीख़ी ज़िलो खैरपुर मीरस, जंहिंजे बारे में अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। 1743 जो दौर हुयो जॾहिं मीर फ़तेह अली खान पूरी सिंध खे फ़तेह कयो ऐं 72 सालनि ताईं मीर ख़ानदान जी हुकूमत सिंध में क़ाइमु रही। मीर फ़तेह अली खान जे भाइटे मीर सुराब अली खान टालपुर हिकु नंढड़ो शहर आबाद कयो, जंहिंजो शुरूआती नालो बुरहान खान रखियो वियो। उन शहर आहिस्ता आहिस्ता तरक़ी कई ऐं अॻिते उन जो नालो खैरपुर पियो। हिते हुक्मराननि जी दिलचस्पी हुअण सबबि उन वक़्तु खैरपुर खे अमीर तरीन शहर ॼातो वेंदो हुयो। ज़िलो खैरपुर में 8 तालका आहिनि, जिन में पहिरों नंबर खैरपुर, ॿियो ठरी मीरवा, टियों किंगिरी, चौथों सोबोदेरो, 5 गंबट, 6 फैज़गंज, 7 नारो ऐं 8 कोट जी शहर आहे। खैरपुर तारीख़ी शहर हुअण सां गॾोगॾु तरक़ी याफ़्ता शहर आहे। हिते तरक़ी सां गॾु तहज़ीबूं पिणु आहिनि। खैरपुर में ठहियल मीरनि जो फैज़ महल हिकु शाहकार इमारत आहे, जंहिंजी ख़ूबसूरती हिन वक़्तु बि क़ाइमु ऐं दाइमु आहे, जंहिंजी बनावट ऐं डिज़ाइन आला दर्जे जो मिसाल आहे। मीर हुक्मराननि जे तरफ़ां जोड़ायल महल खैरपुर जी ख़ूबसूरती जो उहिञाण आहे। खैरपुर जे मशहूर तारीख़ी जगहुनि में फैज़ महल, कोटड़ी जी किलो, शीश महल। खैरपुर जूं ॿियूं मशहूर जगहूं जंहिंमें शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी, मेहरान इंजीनियरिंग यूनिवर्सिटी, IBA इंस्टीट्यूट, कम्युनिटी कॉलेज, खैरपुर गवर्नमेंट लॉ कॉलेज, खैरपुर कॉलेज मेडिकल टीचिंग हॉस्पिटल ऐं नाज़ हाई स्कूल ऐं बिलावल भुट्टो पार्क आहे। ज़राइत जे हवाले सां खैरपुर तमामु बहितरीन ज़िलो आहे। हिते कणक, केला, कप ऐं ॿिया मुख़्तलिफ़ फसल पोखिया वेंदा आहिनि। खैरपुर खे खजनि जो बादशाह सॾियो वेंदो आहे। खैरपुर दुनिया में खजनि जी हिकु वॾी मार्केट आहे। हिते हज़ारे लखे एकड़नि ते खजीअ जा वण पोखियल आहिनि। उन्हनि मां मिलंदड़ फल जंहिंमें खारकूं, छुहारा, जेकी समूरी दुनिया में मोकिलिया वेंदा आहिनि, तमामु घणा मशहूरु आहिनि। हर साल 5 खां 7 लख मज़दूर हिते रोज़गार हासिल कंदा आहिनि। सॼी दुनिया में खैरपुर खजूर वारी खैरपुर जे नाले सां मशहूरु आहे। जेकॾहिं तव्हां नेशनल हाईवे या ट्रेन रस्ते सफ़र कयो हूंदो त खैरपुर जे खजीअ जे वणनि जूं कतारूं तव्हांखे नज़र ज़रूरु आयूं हूंदियूं। ज़िलो खैरपुर हिकु ख़ूबसूरत इलाइक़ो आहे। हितां जा ज़्यादातर माण्हू पढ़ियल लिखियल आहिनि। हाणे ॾींदा इजाज़त, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं। अल्लाह भाई।